हिकिड़ा भक्त थिया, ॾाढा महान भक्त, भक्त धन्ना जाट। भक्त धन्ना तां खूब नालो भी ॿुधो हूंदो, ॾाढा महान भगवान जा संत भक्त थिया आहिनि। ॾिसो उन्हनि जी प्रीति कीअं थी भगवान सां। हिकु बार उन्हनि जे घर संत आया, कोई महात्मा आया, उहे शालीग्राम भगवान जी पूजा पिया कनि, उन्हनि जी सेवा पिया कनि। त नंढा, ॾाढी नंढी उमिरि जा जीअं ॿार वेठा आहिनि तीअं धन्ना हुया। उन्हनि जी नज़र पइजी वई त चवण लॻा, बाबा जी छा था कयो? शालीग्राम भगवान बढ़िया नंढा गोल गोल कारे रंग जा, छा था कयो? हे केरनि? जी असांजा भगवान आहिनि भाई, मां हिननि जी सेवा थो कयां। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॾाढो प्रसन्न थींदो आहे हुननि जी सेवा करे। त उहो सभु सेवा ॾिसे कि बाबा जी कीअं चंदन था लॻाइनि, वरी सनान बि करायो, भोग बि था लॻाइनि, ॾाढो बढ़िया गदगद थियो। वञी धोती पकड़े करे धन्ना जी चवण लॻा, बाबा जी तव्हां पंहिंजो भगवान मूंखे ॾियो, मां बि सेवा कंदुमि, तव्हां पंहिंजो भगवान मूंखे ॾियो। तॾहिं संत मुस्कुराइण लॻा, चयूं भाई भाव त सुठो आहे, पर भगवान खे ॿार जे हथ में कीअं ॾिजे? मथां कोई गड़बड़ न करे, ग़लती न करे, अपराध न थई बि हिन जो। तॾहिं संतन चयो, हा सुभाणे ॾियां थो भाई, सुभाणे तोखे मां भगवान ॾियां थो। वो जंगल विया, हिकिड़ो गोल कारे रंग जो पत्थर खणी आया। ॿिए ॾींहुं धन्ना जी महाराज वरी चयो, बाबा जी मूंखे बि भगवान ॾियो, मां बि हुननि जी सेवा कयां। चई, हा तुंहिंजे लाइ मां बढ़िया वॾो वॾो भगवान वठी आहियां, पाण खां बि वॾो भगवान, यानी जेतिरो मूं वटि भगवान आहे उन खां वॾो भगवान तुंहिंजे लाइ आंदो आहे। ऐं बढ़िया चंदन टीको लॻाए करे पत्थर खे धन्ना जी महाराज खे ॾेई छॾियो। चयो, हा खण भाई, हिन जी पूजा कजां, हिन जी सेवा कजां। ॿियो छा करिणो आहे? चई, पहिरियों भगवान खे भोग लॻाइजां, पोइ तूं खाइजां। ठीकु, संत चई हली विया। ईअं ई असांजे जीवन में बि थींदो आहे। सतगुरु संत महात्मा भक्त जेके बि असांखे मिलंदा आहिनि, उहे केवल ॿुधाए वेंदा आहिनि, प्रैक्टिकल असांखे करिणो आहे भाई। चओ हरे राम। रस्ते ते वञण वारा जेके बोर्ड लॻल हूंदा आहिनि, भाई बिलासपुर इस तरफ़, रायपुर इस तरफ़, कोई बोर्ड ते चढ़ी वेही रहे त हाँ वेही रहे बढ़िया कलाक ॿ कलाक, त नया पारा में ई बीठो हूंदो न, नया पारा ते बोर्ड लॻल आहे कि रायपुर पहुची वेंदो। अरे छो भाई, मां त बोर्ड ते वेठो आहियां, बोर्ड ते त लिखियल आहे रायपुर इस तरफ़। त भैया हुन तोखे मार्ग ॿुधायो, हलणो त पाण खे आहे, हलणो त पाण खे आहे न भाई। कोई बोर्ड ते चढ़ी वेही रहंदो, न न बस बस मां त वेही रहियो आहियां भाई, मूंखे हाणे पाण ई बोर्ड पहुचाईंदो। चओ जय श्री कृष्ण। संतन नियम ॿुधाए छॾियो, भक्ति ॿुधाए छॾी। पहिरियों पूजा कजां, पहिरियों सनानु कराइजां भगवान खे, उनखां पहिरियों तूं बि कजां, पोइ भगवान खे चंदन जो टीको लॻाइजां, ऐं भगवान खे पहिरियों भोग लॻाइजां, पोइ तूं खाइजां। ठीकु जी बाबा जी। नंढो ॿार जेतिरो सम्झी सघियो। ॿियो ॾींहुं शुरू थियो, सभिनि खां पहिरियों पाण सनानु कयईं धन्ना बालक, भगवान खे सनानु कराए। तो पत्थर हुयो, पर उनजे लाइ त भगवान। सनानु कराए बढ़िया उनखे चंदन जो टीको लॻाए करे, ऐं माता भोग ॾिनो। जेॾी महिल भोजन ॾिनो त यादि अची वई संतन जी ॻाल्हि कि पहिरियों प्रभुअ खे भोग लॻाइणो आहे। वेही रहिया, भगवान अचो, भगवान खाओ, भगवान खाओ। ईअं ई नामदेव महाराज सां बि भगवान कयो। अहिड़ी लीला नामदेव महाराज जी बि थी। भगवान न आया, सॼो ॾींहुं गुज़री वियो, ॾाढी प्रार्थना कई। हाणे धन्ना जी खे लॻण लॻो, भाई मां नयो नयो खिलाड़ी आहियां, हाँ अॼु खां भक्ति शुरू कई आहे। हो संतन खे त ॾाढी प्रैक्टिस हूंदी, ॾाढी उन्हनि जी श्रद्धा भाव विश्वास हूंदो, उन्हनि सां जल्दी ईंदा हूंदा। थी थो सघे मां कुझु ग़लती कंदो हुजां त भगवान न आया हुजनि। ठीकु आहे। ॿियो ॾींहुं थियो, वरी भोग लॻायूं भगवान खे, ॾाढी प्रार्थना कयूं, भगवान न आया। उनखे लॻे कि भगवान साक्षात ईंदा आहिनि, भोजन कंदा आहिनि, भोग लॻाईंदा आहिनि, पोइ भक्त खाईंदा आहिनि। ॿिए ॾींहुं बि भगवान न आया। चओ हरे राम। गायूं चराइण वेंदा धन्ना जी, ॿारनि सां पंहिंजे दोस्तनि सां गॾु उहे बि विया गायूं चराइण। उते जेॾी महिल सभिनीनि भोजन लॻायो त धन्ना जी वटि त शालीग्राम भगवान पत्थर रूप में हुया ई, मूर्ति न हुई, मूर्ति उन्हनि जी न हुई, पत्थर ई हुयो। भगवान कॾहिं असली, भगवान कॾहिं नकली न थींदा आहिनि। असांजी श्रद्धा ई असली नकली थींदी आहे, भरोसो ई सचो ऐं कूड़ो थींदो आहे भाई। उते जेॾी महिल सभिनीनि ॿारनि भोजन करणु शुरू कयो, धन्ना जी वरी भगवान खे भोग लॻायो, भगवान न आया।
पर धन्ना जी भी कुछ न खाधो। सब ॿार हली विया त हाणे भगवान के प्रार्थना करण लगा थोड़ी प्रेम जी, है न। प्रेम में ॾिसो कोई शब्दन जो बंधन न हूंदो आहे। भगवान के चवण लगा, हा वॾा वॾा राजा महाराजा तव्हांखे भोग लॻाईंदा आहिनि, उन्हनि वटि जल्दी वेंदा हूंदो। हाँ, ऐं मां हिते नंढो बालक आहियां त मूं वटि न ईंदव। ॿियनि वटि जल्दी हली वेंदा आहियो, उन संत वटि जल्दी भोग लॻाईंदा आहियो। असां काथे तव्हांजी भक्ति कंदा आहियूं, तव्हांखे रिझायो कोन्हे त तव्हां असां वटि कीअं ईंदव। हिते त मां तरह तरह जा कोई पूड़ी पकवान बि न रखिया आहिनि, सादो भोजन रखियो आहे। तव्हांखे लॻे थो इहो न वणंदो आहे, है न। तव्हांजे लाइ मोमोस वठी अचूं, पिज़्ज़ा वठी अचूं, मैगी ठारायूं तॾहिं ईंदव। अरे अहिड़ा अहिड़ा शब्द भगवान खे चया प्रेम जे वश। भगवान ॿुधी करे ॾाढो गदगद थिया। उते जंगल में धन्ना जी के भगवान साक्षात दर्शन ॾिनो। चओ हरे राम। साक्षात भगवान प्रकट थिया। हाणे ॿुधायो, भगवान जी कोई मूर्ति हुई उते? भगवान जी कोई मूर्त हुई? न हुई। उन्हनि संतन केवल पत्थर ॾिनो, पर उनजी श्रद्धा पक्की हुई, सच्ची हुई भाई। चओ जय श्री कृष्ण। विश्वास हुजे तो भगवान त भक्तन जे लाइ खंबे मां भी प्रकट थी विया आहिनि। भगवान जी मूर्त छाजे लाइ हूंदी आहे ख़बर अथव? प्रेम करण जे लाइ। कथा याद रखजो भाई, है ना। ना अॻिते कथा आहे, पर कई ॼणा जीअं सवाल पुछंदा आहिनि, भाई असां मूर्ति पूजा न कयूं, न कंदा आहियूं, करणु खपे कि न करणु खपे? त मां पंहिंजे मंत जे अनुसार तव्हांखे अगरि जवाबु ॾियां, भई शास्त्रनि जी ॻाल्हि मूंखे न ख़बर आहे, ऐं करणी त ज़रूरु खपे, ज़रूरु खपे। पर मूर्ति भगवान जी प्रेम करण जे लाइ थींदी आहे। मूर्ति न हुजे त असांखे प्रेम कीअं थिए भगवान सां? चओ हरे राम। सोचो, कलाकार जेको मूर्ति बणाईंदो आहे, उनजे हथ में भगवान एडी कलाकारी ॾेई छॾींदो आहे कि मूर्ति एडी सुंदर बणिजी वेंदी आहे। जॾहिं भगवान जी मूर्त एतिरी सुंदर हूंदी त भगवान साक्षात केतिरा सुंदर हूंदा। चओ हरे राम। ऐं इहा बि पक्की गारंटी तव्हां पाण अनुभव कंदव, मूर्ति भले भगवान जी कारीगर कीअं बि ठाहे, तव्हां रोज भगवान सां प्रेम कयो, भगवान जी चमक वधंदी वेंदी आहे। चओ हरे राम। हर ॾींहुं तव्हांखे भगवान नए रूप में दर्शन ॾींदा, बस प्रेम करे ॾिसो। मां दरबार जी ॻाल्हि बि नथो कयां, पंहिंजे घर में ई तव्हां प्रैक्टिकल करे ॾिसजो। भगवान सां ओड़ो प्रेम कयो, एड़ी प्रीत कयो, भगवान तव्हांखे घर में ई दर्शन ॾींदा। चओ राम। पर मूर्ति सां प्रेम थींदो आहे, विग्रह सां प्रेम थींदो आहे, प्रेम जी शुरूआत थींदी आहे। चओ हरे राम। कि नंढे ॿार खे जे कॾहिं पंहिंजे पिता जो दर्शन न कयो हुजे, पिता हुनजो ॿाहिरि रहंदो हुजे, त माता हुनखे फोटू ॾेखारींदी आहे। फोटू ॾेखारींदी आहे, पुट हे तुंहिंजो पिता अथई। उहो फोटो ॾिसी ॾिसी पंहिंजे पिता सां एॾो प्रेम करे वठंदो आहे, पोइ भले 10 साल 20 साल पोइ बि हुनजो पिता मिले त ॿार जो प्रेम बरक़रार हूंदो आहे। चओ हरे राम। बरक़रार हूंदो। अरे तूं त 20 साल पोइ तो मिले पंहिंजे पिता सां, 10 साल पोइ तो ॾिसे हुनखे, पर न, हुनखे त ख़बर आहे न भाई मुंहिंजो पीउ आहे, कि मुंहिंजो पिता आहे। उनजे भीतर प्रेम हूंदो आहे, फोटो ॾिसी करे। तॾहिं संत एॾी भक्ति कंदा आहिनि, भगवान जी मूर्त जी एॾी सेवा कंदा आहिनि, एॾो प्रेम करे वठंदा आहिनि। चओ हरे राम। हे भगवान मूर्त मां साक्षात प्रकट थींदा आहिनि भक्तनि जे लाइ। धन्ना जी जे साम्हूं बि भगवान प्रकट थी विया। उन्हनि जो प्रेम ॾिसी भगवान उहो भोजन बि खाधो। धन्ना जाट खे बि भगवान भोजन खारायो। ॾाढो प्रसन्न थिया। उन्हनि जे लाइ साधारण ॻाल्हि हुई, भगवान आया, भोजन करे विया, ॾाढो प्रसन्न थिया भक्त, ॾाढो गदगद थिया। भगवान रोज अचण लॻा, रोज अचनि भगवान, रोज भोजन कनि। भगवान जॾहिं द्वापर में आया तॾहिं भगवान गऊ चारण कई। कलयुग में जेॾी महिल भगवान धन्ना जी जे लाइ प्रकट थिया, तॾहिं बि भगवान गऊ चारण कई उन्हनि सां गॾु। गऊ चारण करण वेंदा भगवान रोज। धीरे धीरे धन्ना जी वॾा थिया। चओ हरे राम। वॾा थिया। काथे काथे कथा में ये भी लिखियल आहे कि हिकु बार उहो ई संत उन्हनि जे घर आया, पुछियो भाई भगवान जी पूजा कंदो आहे? चई छाजी भगवान जी पूजा? हाणे भगवान त मूंसां रोज गऊ चारण करण हलंदो आहे, मूंसां गॾु ब्रेकफास्ट लंच डिनर सभु भगवान गॾु ई कंदो आहे। संतन खे विश्वास न थियो। चयूं भाई तूं कूड़ थो ॻाल्हाए। चई हली पाण ॾिसो। संत आया त उन्हनि खे कुझु नज़र न आयो। जॾहिं धन्ना जी प्रार्थना कई त भगवान उन्हनि खे बि दर्शन ॾिनो। चओ हरे राम। उन्हनि खे बि भगवान दर्शन ॾिनो।
भक्ति जे खातिर, श्रद्धा जे खातिर, प्रेम जे खातिर। एक बार जी गाल, धना जी जे पिता उन्हनि खे न गेहूं ॾिनी, अनाज कुछ गेहूं ॾिनी, चई वन असांजी खेत आ, तू खेती करे आ। वो बोरो खणी करे वया, वनन पिया रस्ते ते, त कुछ संतन जी टोली वेठी, बढ़िया भजन कीर्तन में लगल हुया, हे त भक्त हुया। इन्हनि ॾिठो, चयूं भाई संतन जो भोजन जो समय थी वियो आहे, दोपहर थी वई आहे, कुछ व्यवस्था कजे। छा कजे? एॾो उन्हनि वटि उहो जेको गेहूं जो जेको बि सामान हुयो, बिज हुया खेती करण जे लाइ, सभु वया हिकिड़े सेठ खे विकिणी आया। भैया जेको दाम अथई ॾे। सेठ बि पैसा ॾिना, हुनजो तुरंत वञी राशन पाणी वठी आया, भोजन तैयार कयूं, सभिनीनि संतनि में बांटे छॾियूं, भंडारा करे छॾियूं। हाणे चिंता भी ओडी मल न थी कि भाई पिताजी पुछंदा तो छा जवाब ॾींदासीं। ठीक है, देखा जाएगा भाई, है ना, बबला गाईंदी आहे न, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। तो बस इहो संकल्प करे संतन जी सेवा में लगी विया, कीर्तन में वेही रहा। पोइ जेॾी महिल सुध बुध आई तो पोइ चवण लगा, पिताजी तो डांटींदा, हाँ पिताजी तो ॾाढो चिल्लाईंदा, नाराज थींदा, छा कयां, खेती तो न कई आहे। तो ओॾी महिल उते साम्हूं न मिट्टीअ जो ढेर पियो, उतां मिट्टी मां कुछ कंकण खयूं, मिट्टी खयूं ऐं बोरे में विधऊं, वया पंहिंजी खेत, जाते खेत में बिज विझणा हुया उते मिट्टी विझी हली आया घर। पिता पुछो खेती करे आया? चए हाँ पिताजी खेती करे आयमि। चयूं भाई अगर जेॾी महिल फसल जो समय ईंदो ओॾी महिल चवंदासीं भाई खेती न थी, सुठी फसल न थी, ॾिठो वेंदो। हाणे कुछ समय गुजरियो, जेॾी महिल फसल थींदी आहे उहो समय आयो। कुछ गांव वारा आया धन्ना जी जे घर, उन्हनि जे पिताजी जो ॾाढो नालो हुयो। उन्हनि खे चवण लगा, वाह साईं वाह, हिन बार त तव्हांजी जोरदार फसल थी आहे। धन्ना जी सभु ॿुधनि, चए हे माराईंदा, हे मार खाराईंदा, साओ करे शिकायत करण आया आहिनि, फसल त थी कोन हिन साल। अरे न साईं जबरदस्त, वैसे तो तव्हांजी हर साल ही सुठी थींदी आहे, पर हिन बार त छा त फसल लहराए थी, जबरदस्त खेती कई तो हिन बार। उन्हनि जे पिताजी सोचियो भाई अलाए मजाक था कनि कि सही था चवनि, हली ॾिसी अचूं, हिन बार त हिन छोरे कई आहे फसल। वया उन्हनि जा पिताजी जेॾी महिल खेत में, तो वाकई भगवान एडी कृपा कई, एडी कृपा कई, जेड़ी फसल अड ताणी न थी, भगवान उन्हनि जी खेत में ओड़ी फसल ॾिनी। बिजन जी जगह ते उन्हनि मिट्टी लगाई हुई, कंकड़ रखिया हुया। तो धन्ना जाट तो रोण लगा कि हे प्रभु जी केड़ी कृपा है। तो भगवान साक्षात्कार उन्हनि सां ॻाल्हाइनि, प्रभु जी तव्हांजी केड़ी लीला है। तॾहिं भगवान चयो, प्यारा तू संतन जी सेवा कई, तू भक्तन जी सेवा कई, मुझे प्यारन जी तू सेवा कई, वो फसल तू उगाए, वो बिज तू लगाए, हिते तुंजी खेत जो बिज मां लगाए वियो। चओ हरे राम। वो फसल तू कई, सेवा जी, पंहिंजे सुठे कर्मन जी, भक्ति जी, संतन जी सेवा जी, भक्तन जी सेवा जी, हिते तुंजे कम में फसल मां करे छॾी, हिते बिज मां लगाए वियो। संत चवंदा आहिनि न भाई, भगवान जा वचन तो, भक्त मेरे नाम में तो मैं उसके काम में। बस कोई खोइजी वञे भगवान जी भक्ति में। धना जाट जार जार रोण लगा, प्रभु तव्हांजी केॾी कृपा है तव्हांजे भक्तन ते, केॾी दया है प्रभु तव्हांजी। हर कम भक्तन जो तव्हां पाण अची कंदा आहियो, हर कम ही तव्हां सवारियो आहे भगवान। तॾहिं बि असांजो भरोसो नथो थिए, तॾहिं भी असांखे विश्वास नथो अचे। प्रभु अहिड़ी कृपा कयो कि असांखे विश्वास थिए, भरोसो अचे।